इस्लामाबाद में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी की सदारत हेठि इजलास थियो। इजलास में पीपुल्स पार्टी पारां मुखालिफ़ धुर के अॻवान की तब्दीली लाइ जमहूरी तरीक़ो अख्तियार करण जो मुतालबो कयो वियो। इजलास खां पोइ मीडिया के ब्रीफिंग ॾींदे पीपी अॻवान कमरुज़्ज़मान कायरा चयो त पीपी ख़ुर्शीद शाह ते मुकमिल एतमाद करे थी मुखालिफ़ धुर जो अॻवान तब्दील करण जूं कोशिशूं कंदड़ भली पंहिंजो शौक़ पूरो कनि। हुन चयो त मुखालिफ़ धुर जे अॻवान बाबति संदन हिकमत अमली आहे जेका शेयर नथी करे सघिजे। संदसि चवणु हो त जेकी मुखालिफ़ धुर अॻवान तब्दील करणु चाहिनि था खेनि नंबर गेम पूरी करणी पवंदी। कमरुज़्ज़मान कायरा चयो त नवाज़ शरीफ़ हुकूमत में आहे ऐं मुखालिफ़ धुर जो किरदार बि अदा करणु चाहे थो। हुन चयो त पीटीआई बि हिकु सूबे में हुकूमत ऐं ॿिए सूबे में मुखालिफ़ जो किरदार अदा करे रही आहे, बिल्कुलु ईअं जीअं MQM सिंध में हुकूमत भी करे पई ऐं मुखालिफ़ धुर जो किरदार भी अदा करे रही है। ये तो मियां नवाज शरीफ साहब का भी मसला है, वो हुकूमत में भी हैं और अपोजिशन भी करना चाहते हैं। यही काम MQM करती रहती है। वो हमारे साथ थे, गवर्नमेंट में भी होते थे, अपोजिशन भी करते थे। आज भी उनका यही कमाल है। कमरुज़्ज़मान कायरा चयो त हुननि न पहिरियों कंहिं सां डील कई आहे ऐं न वरी हाणे कंदा। संदसि चवणु हो त संदन दोस्त साणनि गॾु आहिनि। हमारे साथी, हमारे दोस्त जो पहले हमारे साथ थे, वो आज भी हमारे साथ है। कमरुज़्ज़मान कायरा चयो त नंबर गेम कंहिंजी ख्वाहिश ते पूरी नथी थी सघे। हुन चयो त पीपी खिलाफ़ टकराव जूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं। मुखालिफ़ ईअं कनि त ठहे थो, पर मीडिया जो इहो रवैयो अफ़सोसनाक आहे। हुन चयो त हू पीपी खिलाफ़ टकराव वारियुनि ॻाल्हियुनि जी मज़म्मत कनि था। पीपी कंहिं टकराव जो हिसो न आहे। संदसि चवणो त पीपी निज़ाम जी बहालीअ लाइ किरदार अदा कंदी रहंदी। उनखे टकराव जो नालो ॾिनो वेंदो त खेनि का परवाह न आहे। ये जो कुछ बहुत मंत्रा पढ़ा जा रहा है हमारे खिलाफ, जिसकी मैं मजम्मत करता हूँ, हम किसी मुकमुका का हिस्सा नहीं थे, ना है। अगर सिस्टम को बचाना उसको आप मुकमुका कहते तो कहते रहिए, लेकिन मुझे अफसोस है। कमरुज़्ज़मान कायरा चयो त खेनि जंहिं मोड़ ते सलाह मशवरे जी ज़रूरत पई हू सलाह मशवरो कंदा। हुन चयो त MQM पाण मुखालिफ़ धुर अॻवान हटाइणु चाहे थी या सभु करायो पियो वञे, कुझु थियो ज़रूर आहे। और ये पता नहीं कर रहे हैं कि कराया जा रहा है, कुछ हो रहा है। नैयर बुखारी चयो त खेनि ख़ुर्शीद शाह ते मुकमिल एतमाद आहे। मुखालिफ़ धुर जे पार्टियुनि बि खेसि इत्तफ़ाक़ सां अपोजिशन लीडर बणायो हो। चौधरी मंज़ूर चयो त तहरीक इंसाफ़ ऐं MQM जो इत्तिहाद सौदेबाज़ी जो हिसो आहे।